बरसाती पानी के सिंधु में निकाल करण जूं कोशिशूं कयूं पई वञनि। केतिरे ई अरसे खां बंद पानी जे कुदरती लंघ जे खोटाई जो कम जारी आहे। पेश आहे ज़ुल्फ़कार टांवरी जी रिपोर्ट। ॿुधाईंदा मुसलसल जेके बरसातूं पयूं उन सबबि मथां जे इलाइक़नि में तमामु घणो पानी कर थी वियो। जीअं की सवें ॻोठ जेके मुतासिर थिया उन्हनि जा हज़ारे घर जेके ग़रीब पोरियतनि जा किरी पिया। अहिड़े वजह सां उहो पानी जेको मुसलसल क्रास जे लाइ काज़ीगंज शहर मां क्रास करे उहो दरिया सिंध ताणी मोकिलण जो सिलसिलो जेको लंघो हुयो उहो मुकमल बंदि हुयो। जेके इंतिज़ामिया तरफ़ां तरक़ वठी उनखे खोलाइण जी कोशिशि कई पई वञे। उते जेके मौजूदु अॻुवान आहिनि जेके समाजी ऐं सियासी अॻुवान आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उन बारे में छा था चवनि। ये काफ़ी अरसे से बंद था। हमने सब ने कंसल्ट करके पिछले कोई 3-4 दिन से हम यहाँ लगे हुए हैं। पहले क्रेनों से साफ़ कराया, अब हमने प्रैक्टिकली बंदे नीचे उतारे हैं जो कि इसको साफ़ कर रहे हैं। इससे काजी अहमद शहर जो है वो अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह डूबने से बच जाएगा। और जो हमारी यूसीज़ हैं पीछे हबेरी, सन, सावड़ी, मनहड़ो, महराड़ो, मिर्ज़ाबाग, इन सब यूसीज़ का पानी इकट्ठा होके किसी न किसी पॉइंट पे आके इस ढोरे में ज़रूर गिरता है। तो पीछे भी जितनी पानी की सिचुएशन है वो ये खुलने से अभी भी आप देख रहे हैं काफ़ी हद तक खुल गया, काफ़ी हद तक क्लियर हो जाएगी। ये जगह गरीब मानू मुतासिर आहिनि जिन जा घर किरिया आहिनि ऐं जिन वटि खाइण लाइ का शइ कान्हे, रहण लाइ का शइ न आहे। ख़ुदा उन्हनि जे लाइ कुझु कयो, उन्हनि जे के टेंट ॾियो, उन्हनि खे कुझु शयूं ॾियो। छो त हर यूसी वारे खां पुछूं था, यूसी वारे खे 15 टेंट जा कुझु मिलनि था। हाणे जेका हज़ारनि में यूसी आहे उनखे 15 टेंट छा कंदा। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी काज़ीगंज जे तरफ़ां असांजी मुकमल जेका टीम आहे सिटी जी उहा पहिरें ॾींहं खां वठी ऑन ग्राउंड आहे। असां कोशिशि कई आहे जेतिरो असां रिलीफ ॾियारे सघूं था, असां जेतिरो पंहिंजी मदद पाण इंतज़ामिया सां गॾिजी कोऑर्डिनेशन करे जेतिरो असां पब्लिक खे हिन मुश्किल घड़ी में जेको आहे रिलीफ ॾियारे सघूं था उहो ॾियूं पिया। जीअं असांजी रिलीफ कैंप्स आहिनि उते असां खाद खुराक जो बंदोबस्तु पंहिंजी मदद पाण त करायूं पिया। असां सभु कल्ह खां वठी कल्ह शाम खां वठी हिन मोरी जे पोयां लॻल आहियूं। जेका मोरी घटि में घटि 400 फुट विकिरे हेठां रोड हेठां 200 फुट वरी पासे 200 फुट परे पासे उनखे हिकिड़ो पासो खुली वियो, हिकिड़े पासे खोलण जी कोशिशि में लॻा पिया आहियूं। ऐं टोबा असां ॿाहिरां घुराया आहिनि जेके लाड़काणे में आया आहिनि जेके कनि पिया कमु कनि पिया। इंशाअल्लाह ताला असीं कोशिशि कंदासीं त कंहिं ग़रीबनि जो अजा बचनि। असां पीपल्स पार्टी जा उहिदेदार वर्कर जेके नोटेबल्स आहिनि, ग़रीबनि जा जेके घर किरिया आहिनि, उन जेके रिलीफ कैंप में वेठा आहिनि उनखे खाधो खुराक ॾियूं पिया। ऐं असां वसार कोशिशि कयूं पिया जीअं जीअं ग़रीब जो नुक़सानु थियो आहे मुख़्तियार कार सां मिली करे एसी सां मिली करे कुझु मच्छरदानियूं कुझु टेंट वग़ैरह ॾियूं पिया। हीअ पाणी जो जेको मसइलो हो कल्ह खां वठी जेको मोरी जो मसइलो, मोरी हिकिड़ो पासो खुली वियो आहे, ॿिए पासे में हेठि टोबा कमु कनि पिया। जेको मथां मोरे नौशहरे खां पाणी सन, सावड़ी, हबेरी मथी यूनियन काउंसिल जो जेको पाणी अचे पियो उन्हनि खे माण्हुनि कट ॾेई हेॾां यको पोइ जेको असांजो ढोरो आहे मीकारे ॾे एॾे उनखे घस ॾिनो आहे पाणी जो ऐं तसली बख़्श सूरत हाल आहे त पाणी हींअर हेठि क्रास करे वेंदो ऐं शहर जेको बक़ाया जेको शहर बचियो आहे उहो बची सघे थो। पाणी वॾो ज़ोर आहे मथां खां जीअं अचे पियो, हीअ हितां खां नथो अचे, नौशहरे खां अचे पियो। जेके कट लॻंदा पिया अचनि हींअर पबजे खां कट लॻो, उन खां पोइ ओर ते लॻा आहिनि जेके धारे जन जेको वाए वारा धारे जा उन खां पोइ अॻिते घटीअ खां वरी हींअर साईं नाले वॾे खां कट लॻो आहे। पाणी तमामु घणो वेहंदा था त अलाह जी महिरबानी आहे। एसी आहे, सभु वर्कर आहिनि, उहिदेदार सभु गॾु आहिनि जेके हींअर कोशिशूं करे रहिया आहिनि राति खां वठी कल्ह खां वठी। समाजी वर्कर उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो उन्हनि जो इहो ई चवणो त हीउ मेन गैस जेको उनखे असां जदोजहद करे उनखे खोलायो आहे ऐं इंशाअल्लाह हीउ पाणी जेको वहकिरो करे दरिया सिंध ताणी पहुचंदो। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टांवरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।